पैगाम सिंध न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। पखो में आल पाकिस्तान एजुकेशन फोर्स के चेयरमैन सईद इकबाल में पखो पहुंची इलाइक़े के मुख़्तलिफ़ ॻोठनि नओं ॻोठ पखो ऐं दिदड़ में कार्नर गॾिजाणी कयूं। ॻोठ दिदड़ में पीपी अॻवान रोशन अली मेओ जी राश गाह ते मेओ बिरादरी जी गॾिजाणी थी। पखो में अब्दुल मनान मेओ सां मुलाक़ात कई ऐं नए ॻोठ में मोहम्मद असलम मेओ जी रिहाइश गाह ते शिरकत कई। गॾिजाणी में अब्दुल मनान मेओ, रोशन मेओ, मोहम्मद असलम मेओ, इरफान मेओ, शफ़क़त हुसैन मेओ, सुहेल अहमद, नसरत मेओ, हाजी महमूद, गुलाम सरवर, मोहम्मद शरीफ, गुफरान, नदीम अख्तर ऐं अनवर मेओ ॿियनि शिरकत कई। उन मौके ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध में रहंदड़ मेओ बिरादरी जा 10 लख खां वधीक वोट आहिनि, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हितां जा सियासी नुमाइंदा मेओ बिरादरी खे मुकमिल तौर ते नज़रअंदाज कयो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में रहंदड़ मेओ कम्युनिटी खे बुनियादी सहूलियतूं मुयसर न आहिनि। सियासी नुमाइंदा रुॻो नवाज़िशुनि में पूरा आहिनि। हुन वधीक चयो त न्याण जी तालीम बाबति असांखे घुर्जे त ॿाहिराणी वारा इलाइक़नि में न्याण जी तालीम लाइ अमली क़दम खणी फलाही तंज़ीमूं अहिड़ा क़दम खणनि जो सिंध जी समूरी न्याणियूं तालीम वारे ज़ेवर खां महरूम न रही सघनि, छो त सिंध अंदरि न्याण जी तालीम घटि आहे, ध्यानु ॾिनो वञे। उन करे मां मेओ एजुकेशन फोर्स जे चेयरमैन जे प्लेटफॉर्म तां इहो यकीन ध्यानी करायां थो त सिंध में रहंदड़ ग़रीब ख़ानदान सां न्याण जी तालीम में हर मुमकिन सहकार कंदुसि। बेतरफ़ गॾिजाणी दौरान आल पाकिस्तान मेओ एजुकेशन फोर्स जे चेयरमैन सईद इकबाल मेओ के सिंध जी सकाफ़त टोपी अजरक ओढाया विया।